नाज़िन बुलेटिन में अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त पीपीएमपीए फरियाल तालपुर चयो आहे त असां एहतिसाब ते यकीन रखूं था, पर एहतिसाब जे नाले ते सियासी इंतकाम जो निशानो बणायो पियो वञे ऐं माण्हुनि जा पटका लाथा पिया वञनि। जाली बैंक अकाउंट्स केस में गिरफ़्तार फरियाल तालपुर खे प्रोडक्शन आर्डर ते सिंध असेंबली जे इजलास में आंदो वियो। सिंध असेंबली जे इजलास में ॻाल्हाईंदे फरियाल तालपुर जो वधीक चवणु हो त असांखे जेलनि ऐं कूड़नि इल्ज़ामनि खां को बि मसइलो न आहे। असां उन्हनि खे मुंहुं ॾींदासीं, पर एहतिसाब जे पर्दे में सियासी इंतकाम न वरितो वञे ऐं माण्हुनि खे टॉर्चर बि न कयो वञे। हुन जो वधीक चवणु हो त असांखे एतिराज़ हिन ॻाल्हि ते आहे त एहतिसाब बिना फ़र्क़ जे ऐं सभिनी जो थियणु घुरिजे। फरियाल तालपुर जो चवणु हो त हालतूं अहिड़ियूं पैदा कयूं वयूं आहिनि जो वापारी लिकंदा पिया वतन ऐं माण्हू मुल्क छॾण ते मजबूर बणिजी विया आहिनि। फरियाल तालपुर जो इहो बि चवणु हो त उमीद कयूं था त आर्मी चीफ जी मुलाज़मत वारे मुद्दे में वाद मुल्की मुफ़ादनि में बहितर हूंदी ऐं मुल्क में इस्तेहकाम ईंदो। मुल्क खे इस्तेहकाम जी ज़रूरत बि आहे। नाज़िन अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अवां खे ॿुधाईंदा हलूं त पीपीएमपीए फरियाल तालपुर चयो आहे त असां एहतिसाब ते यकीन रखूं था, पर एहतिसाब जे नाले ते सियासी इंतकाम जो निशानो बणायो पियो वञे ऐं माण्हुनि जा पटका लाथा पिया वञनि। जाली बैंक अकाउंट्स केस में गिरफ़्तार फरियाल तालपुर खे प्रोडक्शन आर्डर ते सिंध असेंबली जे इजलास में आंदो वियो। सिंध असेंबली जे इजलास में ॻाल्हाईंदे फरियाल तालपुर जो वधीक चवणु हो त असांखे जेलनि ऐं कूड़नि इल्ज़ामनि खां को बि मसइलो न आहे। असां उन्हनि खे मुंहुं ॾींदासीं, पर एहतिसाब जे पर्दे में सियासी इंतकाम न वरितो वञे ऐं माण्हुनि खे टॉर्चर बि न कयो वञे। हुन जो वधीक चवणु हो त असांखे एतिराज़ हिन ॻाल्हि ते आहे त एहतिसाब बिना फ़र्क़ जे ऐं सभिनी जो थियणु घुरिजे। फरियाल तालपुर जो चवणु हो त हालतूं अहिड़ियूं पैदा कयूं वयूं आहिनि जो वापारी लिकंदा पिया वतन ऐं माण्हू मुल्क छॾण ते मजबूर बणिजी विया आहिनि। फरियाल तालपुर जो इहो बि चवणु हो त उमीद कयूं था त आर्मी चीफ जी मुलाज़मत वारे मुद्दे में वाद मुल्की मुफ़ादनि में बहितर हूंदी ऐं मुल्क में इस्तेहकाम ईंदो। मुल्क खे इस्तेहकाम जी ज़रूरत बि आहे।